अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु। पंहिंजे हबीब जे उम्मत खे 70 फर्ज़न जेतिरो अता फरमाईंदो आहे। पर जेकॾहिं को महबूब जो उम्मती रमज़ान जे महीने में हिकिड़ो फर्ज़ अदा कंदो आहे, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हिकिड़े फर्ज़ जे एवज़ में 70,000 फर्ज़न जो सवाब अता फरमाईंदो आहे। इन मां अंदाज़ो कयो त कहिड़ो प्यारो महीनो रब करीम तव्हां असांखे अता फरमायो। हिकिड़ी मूंखे रवायत यादि अचे थी, उहा तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां। आयत जो तर्जुमो ॿुधायां। बुलंद आवाज़ हबीब ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरी महराज शरीफ ते तशरीफ़ वठी विया। हिकिड़ो अहिड़ो मक़ाम आयो जिथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरिश्तनि जे जमात सां मुलाक़ात थी। क़याम जी हालत में फरिश्ता नमाज जी हालत में बीठा हुआ। जिब्रील गड्डा हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन फरिश्तनि वटि बीही रहिया। जिब्रील अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सफ़र खे जारी रखो। पाण फरमाइनि था, जिब्रील तरस छो? हिननि जे रुकूअ खे ॾिसां, सजदे खे ॾिसां, नमाज जे पूरे थियण खे ॾिसां, सलाम वराइण खे ॾिसां। अल्लाह जा फरिश्ता कीअं था इबादत कनि, हिननि जी इबादत में मूंखे मज़ो थो अचे। जिब्रील अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अव्हां जे ज़माने ताईं कई 1000 साल गुज़री विया आहिनि ऐं इन जाइ तां ईंदो वेंदो आहियां। इहे मलाइका शुरू खां वठी करे बीठा आहिनि, क़यामत ताईं बीठा हूंदा। अव्हां पंहिंजो सफ़र जारी रखो। हबीब जी ज़ात बाबरकात अॻिते रवाना थिया। ॿी मलाइकनि जी जमात नज़र ॿिए मक़ाम ते आई। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हबीबन करीमन ॾिठो त रुकू में हुआ, रुकू जी हालत में बीठा हुआ। अल्लाह पाक जे हबीब करीम अलैहिस्सलाम जिब्रील खे फरमाइनि था, जिब्रील ही रुकू कनि था, रुकू खां बाद सजदो कंदा, सजदे खां बाद में वेही नमाज पूरी कंदा। इन्हनि खे भला ॾिसां तरस। वरी जिब्रील अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, जंहिं पहिरें ॾिहाड़े खां वठी करे आदम अलैहिस्सलाम खां अचण मूं शुरू कयो आहे, 1000 साल गुज़री विया आहिनि, इहे रुकू जी हालत में आहिनि ऐं क़यामत ताईं रुकूअ में हूंदा। हल भला अॻिते वरी टी जमात आई आहे। अल्लाह पाक जा फरिश्ता आहिनि जेके सजदे में पिया आहिनि। हबीबल करीमल फरमायो, जिब्रील हिननि त भला सजदो कयो आहे, हाणे सिर खणंदा। जिब्रील थो करे, ला या रसूल अल्लाह, न के भला शुरूअ खां वठी करे 1000 सालनि खां मां ॾिसंदो थो अता हे सजदे में आहिनि। इन्हनि जे लाइ बि क़यामत ताईं सजदो मुक़रर आहे। अवां पंहिंजे सफ़र खे जारी फरमायो। वरी चौथी जमात आई जेके सजदे खां बाद में वेहण वारी सूरत में वेठा आहिनि। अल्लाह पाक जे हबीब फरमायो, हाणे त सलाम वराईंदा। जिब्रील थो करे, लन मुंहिंजा हबीब, इहे बि जीअं शुरू खां वठी 1000 साल खां मूं ॾिठा आहिनि, इन हालत में हूंदा, क़यामत ताईं हूंदा। अवां पंहिंजो सफ़र जारी फरमायो। जंहिंमहिल चौथी जमात जो महबूबन करीमन अहवाल वरितो आहे त मुस्तफ़ा जे अखियुनि मां लुड़क वही विया। सरकार रोई ॾिनो। जबल महबूब रोया, रोना रोवण जे करे जिब्रील तो पुछे, क़िबला छो था रो? रोवण जो सबब त कोन्हे। अल्लाह जो हबीब फरमाए थो, जिब्रील, जेतिरी मेहनत घणी ओतिरो सवाब घणो। सही तो चवां या ग़लति तो चवां? हिकिड़ो आहे जो 50 नफ़िल पढ़ंदो, हिकिड़ो नफ़िल पढ़ंदो। हिकिड़े नफ़िल वारे खे हिकिड़े जो सवाब, 50 वारे खे 50 जो सवाब। ज़मीन में तव्हां हर हलाईंदा आहियो, 4 हर ॾींदो, हिकिड़ो हर ॾींदो। हिकिड़े हर वारे खे ओतिरो नफ़ो कोन मिलंदो जेतिरो 4 हरण वारे खे मिलंदो। दुकानदार आहे मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं घणो टाइम दुकान ते महिनत कंदो, हुनजो दुकान में नफ़ो थींदो। थोरो टाइम महिनत कंदो, थोरो फ़ाइदो कमाईंदो। हर मामले में, हर मसइले में जेतिरी महिनत घणी ओतिरो फल घणो।
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील खे फरमायो, जिब्रील मां रोवा इन्ही जे करे थो त हिननि फरिश्तनि खे केॾो सवाब मिलंदो जो 1000 साल क़याम में, 1000 साल रुकू में, 1000 साल सजदे में, 1000 साल वेठा हल, कई 1000 साल तूं पाण पियो चवीं इनखे सवाब घणो मिलंदो। रोवा इन्ही जे करे थो जो मुंहिंजे उम्मत जी उमिरि थोरी थींदी ऐं उहा घणी उमिरि जो हिसो वरी ग़फ़लत में गुज़ारींदा, थोरी इबादत कंदा, उम्मत जी उमिरि थोरी वरी ग़फ़लत में गुज़री वञे, वरी उन खां पोइ सवाब बि थोरो मिलंदो। फरिश्ता सवाब में मुंहिंजे उम्मत खे मारे वेंदा, मुंहिंजे उम्मत खे सवाब थोरो मिलंदो। मां पंहिंजे उम्मत जे हाल ते रोवां थो। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात हबीबन जो रोवण क़बूल न फरमायो, अल्लाह पाक बर्दाश्त को न फरमायो। अल्लाह पाक जल्दी जिब्रील खे हुकुम फरमायो तो हबीब के बुधाए, इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब तू रो न, अवां जो रोवण मूंखे नागवारा, अवां जे उम्मत ते मां वॾा वड़ कया हन। ही फरिश्ता 1000 साल इबादतूं कंदा, 1000 साल क़याम कंदा, 1000 साल रुकू में हूंदा, 1000 साल सजदा कंदा, पर तुंहिंजे उम्मत खे हिकिड़ी राति अहिड़ी थो ॾियां, उन हिकिड़ी राति में जागंदा फरिश्तनि जे 1000 सालनि खे मारे वेंदा। अल्लाह या रसूल इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र, इन क़ुरान पाक खे असां क़द्र जी रात में नाज़िल कयो आहे। वमा अदराक मा लैलतुल क़द्र, तोखे ख़बर आहे त क़द्र जी रात छा आहे? लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो इहा क़द्र जी रात 1000 महीननि खां बहितर आहे। हिकिड़ो 1000 न, 1000 कई 1000 महीना। जेकॾहिं हिकिड़ो 1000 लेख हिकिड़ो 1000 त 84 साल ऐं कुझु महीना थियनि था पिया, 83 साल ऐं कुझु महीना थियनि था पिया, पर अल्लाह ताला फरमाए थो कई 1000 सालनि जी इबादत हिकिड़े रात जे बराबरि हूंदी। ऐं जेकॾहिं तुंहिंजे उम्मत खे 4, 5, 6 लैलतुल क़द्र जूं रातूं हर साल मिली वयूं त बेड़ा ई पार थी वेंदा। क़द्र जी रात खे अल्लाह ताला छुपाए रखियो आहे। सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह क़द्र कॾहिं ईंदी? पाण फरमाइनि था अल्लाह ताला मूंखे ॿुधायो, उहा मूंखे मालूम आहे, पर हाणे उनखे मां छुपाए थो रखां अल्लाह जे इज़न सां, अल्लाह ताला जे इजाज़त सां, अल्लाह ताला जे मशीयत ऐं मनशा सां। ईअं सुभाणे मतां को चवे त बेख़बरी आहे, न न बेख़बरी कान्हे। हबीब फरमाए थो हुन में ख़ुदा जे तरफ़ खां राज़ आहे। कहिड़ो? जेकॾहिं ॿुधाया हा त 21 जी राति आहे त 21 जाॻो हा, ॿियूं रातियूं सुता पिया हुजो हा, पर जेकॾहिं चवां हा त 23 जी राति आहे त 23 जी राति जाॻो हा, ॿियूं रातियूं सुम्ही गुज़ारियो हा। जेकॾहिं चवां हा 25 जी राति आहे त 25 जी राति जाॻो हा, वरी रातियूं निंड कयो हा। चवां हा 27 जी राति आहे त वरी 27 जी राति जाॻो हा, ॿियूं रातियूं सुता पिया हुजो हा। पर जेकॾहिं चवां हा तव्हांखे त 29 जी राति आहे त उहा जाॻो हा, वरी सुता पिया हुजो हा। पर मां एतिरो ॿुधायां थो त आख़िरी अशरे में हूंदी आहे, आख़िरी अशरे में, पोएं ॾहाके में, पर हूंदी 21 वारनि रातिनि में आहे। 21, 23, 25, 27, 29 इन्हनि रातिनि में इल्तमिसूहा, इन्हनि में ॻोल्हियो, पर इन में राज़ लिकाइण में कहिड़ो आहे? हबीब फरमाए थो हिकिड़ी ॿुधायां हा, हिकिड़ी जाॻो हा, हिक जो सवाब मिले हा, पर हाणे पोयों सॼो हफ़्तो पिया ॻोल्हियो, हूंदी हिकिड़ी राति, पर अल्लाह ताला हर राति में तव्हांखे क़द्र जे राति जो सवाब अता फरमाईंदो। हूंदी या 21 या 23 या 25 या 27 या 29, हूंदी हिकिड़ी, पर तलाश कंदो 21 बि जाॻंदो, 23 बि जाॻंदो, 25 बि जाॻंदो, 27 बि जाॻंदो, 29 बि जाॻंदो। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, हबीब फरमाए थो त अल्लाह जो वाइदो आहे त बाना हूंदी राति हिकिड़ी,
पर तो मेहनत तलाश कई आहे, तोखे जेतिरियूं रातियूं जागंदे ओतिरुनि क़द्र जे रातियुनि जो सवाब अता फरमाइजो। शाह साहब फरमाइनि था, वखरो ढेरऊं ढेर पर वणजारा वेसला। अल्लाह जे तरफ़ खां इनाम त वॾो आहे। वखरो ढेरऊं ढेर पर वणजारा वेसला, कन विहाए वस कयो वखरो वॾी अवेर, पर कन्ही घुमदे सैर वखरो विकामी वयो। नसीब वारनि खे आ रात मिली वेंदी आहे, पर जेके बेनसीब हूंदा से सुता पिया रात गुज़ारींदा। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकाश हबीब जे उम्मत खे मेहनत करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। दुरूद मुझे हबीब दे बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। गौसे पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु को नुस्खो ॿुधायो आहे। हबीबन त फरमायो त ताक रातनि में 21 रातनि में, पर गौसे पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, मां तव्हांखे आसान नुस्खो ॿुधायां। रमज़ान शरीफ़ जे महीने में चंड कहिड़ो बि थिए, छंछर जो थे, आचर जो थे, सूमर जो थे, कहिड़ो बि चंड थे, गौसे पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था त मुंहिंजो तजुर्बो आहे, मां तव्हांखे तजुर्बे सां ॿुधायां थो त क़द्र जी रात अल्लाह ताला क़ुरान फरमाए, इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र, सॼो महीनो क़द्र जी रात सां वाबस्ता। पर पीरोन पीर फरमाए थो त मां तव्हांखे ॿुधायां त क़द्र जी रात हूंदी बि 21 जी रात आहे, पर हूंदी बि जुमे जी रात आहे। छा सम्झी विया? गौसे पाक जो फरमान आहे। हूंदी कहिड़ी रात आहे? 21 सम्झो था न, 21 ॿधी जोड़ो जोड़ो 2 4 6 8 10 इहो आहे जोड़ो। 21 21 23 25 11 9 ये 21 ते आहिनि। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त हुजूर 21 फरमायो आहे, मुंहिंजो यकीन आहे 21 हूंदी, पर हूंदी जुमे जी रात। अॼु बि जुमे जी रात आहे, 21 जी रात आहे। असांजो त अक़ीदो आहे त गौसे पाक रज़ी अल्लाह ताला उन जे फरमान जे रोशनी में अॼो की रात ई क़द्र जी रात आहे। अल्लाह बहितर ॼाणे थो, थी सघे थो 23 बि हुजे, 25 बि हुजे, 27 बि हुजे, 29 बि हुजे, पर असांजो यकीन आहे गौसल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त हूंदी ताक रातनि में 21 रात में ऐं जुमे जी रात में। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा रात शेर ख़ुदा जे शहादत जी रात आहे। शाहे मर्दां शेर यज़दां कुव्वते परवरदिगार, ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला जुल्फ़िकार। अली अहले सुन्नत व जमात जो इमाम आहे, सुन्नन जो पीर आहे, जो सुन्नन जो हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी पंहिंजे मकतूबा शरीफ में फरमाइनि था पिया त याद रखो हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा में अफदल हजरत अबू बकर सिद्दीक आहे। अफदलियत खुदा ताला उन्हीं खे नसीब फरमाई आहे, पर अल्लाह पाक हर एक खे जुदा जुदा मकाम मर्तबो अता फरमायो आहे। शेर खुदा जे लाइ इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था पिया, ख़ुसूसियत हजरत अली में इहा रखियल आहे त क़यामत जे ॾिहाड़े ताईं जंहिंखे विलायत मिलंदी उहा हज़रत अलीअ जे हथां मिलंदी। वली जेको बि थींदो, विलायत जो मक़ाम जंहिंखे बि नसीब थींदो, उनखे विलायत मिलंदी त शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दरवाज़े खां मिलंदी, उन जे सिफारिश सां मिलंदी। जेको हज़रत अलीअ सां निस्बत रखंदो, अली जो ग़ुलाम थींदो, हज़रत अली उल मुर्तज़ा सां पंहिंजी मुहबत रखंदो, यकीनन ख़ुदा ताला उनखे फैज़ वारो बनाईंदो ऐं हज़रत अली जे विसातत ऐं वसीले सां ख़ुदा ताला हुनखे विलायत जे दर्जे ते फ़ाइज़ फरमाईंदो। दिलि थी चवे त कुझु तव्हांखे सोणे अली जा मनाक़िब बि ॿुधायो। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अली सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु।
मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, कुझु माण्हुनि खे मुग़ालतो आहे। कहिड़ो? त जेके सुन्नी आहिनि, सुन्नी उहे अली खे न मञींदा आहिनि। मां उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त तव्हांखे मुग़ालतो आहे, अव्हांखे अलाए कहिड़ा सुन्नी मथे में लॻा आहिनि, असली अलाए नकुली। सम्झो था अलाए नथा सम्झो? अब हर शइ में नकुल थी पियो आहे। असली गिह, नकली गिह आहे या न आहे? असली कपिड़ो, नकली कपिड़ो, हर शइ। मार्केट में वञो, 2 नंबर जी शइ बि मिलंदी त 1 नंबर जी शइ मिलंदी। अॻे ईअं कोन हो, सभु मुस्लमान हिकिड़ो ई नस्ल हा, हिकिड़ो ई अक़ीदो हो। पर बाद में मुंहिंजा अदा जीअं जो कंप्यूटराइज़र दौर आयो, टेक्निकल दौर आयो, त ख़ुदा ताला रहम फरमाए, शैतान बि पंहिंजो सिलसिलो शुरू करे ॾिनो, असली नकली सिलसिलो शुरू कयो। हाणे जेके चवनि था त अली खे सुन्नी न आहिनि मञींदा, मां सम्झा थो उन्हनि जे मथे में नकली सुन्नी लॻो आहे। असली सुन्नी त अलीअ जो ग़ुलाम आहे। असांजो अक़ीदो आहे। मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां त अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु अहले सुन्नत वल जमाअत जे अखियुनि जो नूर आहे। ऐं इहा बि मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि ॻाल्हि, उन्हनि दोस्तनि खे बि चवां थो त तव्हां असली अहले सुन्नत वारनि खां अली जो शान ॿुधो, तव्हांखे ख़बर पवंदी, तव्हांखे बि ख़बर न आहे। शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो गुलाम आहे। मौलाना सादी फरमाइनि था, कसेरा मुयस्सर नशुद ईसा आदत बकाबा विलादत ब मस्जिद शहादत। अहिड़ी सादत कंहिंखे मिली कान जे ॼमे त काबे में, जे शहीद थिए त मस्जिद जे महराब में। हुवल बुका फिल महराब लैलन, रात जो बीहंदो आहे त सारी रात रोअंदो आहे, रोई रोई पंहिंजे रब खे रिझाईंदो आहे। पर जे ॾींहं जो हूंदो आहे त तलवार हथ में आहे, मुहम्मद जे दीन जे सरबुलंदी जे लाइ लड़ाई फरमाईंदो आहे। शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अम्मा फरमाए थी त जंहिं वक़्त में अली मुर्तज़ा मुंहिंजे पेट मुबारक में आयो आहे, सीरत जा किताब लिखनि था, तारीख़ लिखे थी, अहले सुन्नत जमाअत जा बुज़ुर्ग लिखनि था, सुन्नन जो अक़ीदो आहे। अली साईं जी अम्मा हज़रत फातिमत बिन्ते असद रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त अली मुंहिंजे पेट मुबारक में आहे, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम अञा नबूवत जो ऐलान कोन कयो आहे। चओ सुभान अल्लाह। असांजो नबी ॼमंदे ई नबी आहे। असांजो नबी ॼमंदे ई नबी आहे। पर नबी करीम अल्लाह जे हुकुम तहत मसलहत ख़ातिर ख़ुदा जी मर्ज़ी मनशा ईअं ही 40 साल खां बाद नबूवत जो ऐलान कयो। ऐलान करण बाद जी ॻाल्हि हा, असली नबी हुजण असल ॻाल्हि हा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अञा ऐलान नबूवत कोन कयो आहे। सोणे नबी करीम अलैहिस्सलाम जी 32 साल उम्र आहे। घणा साल? अली अम्मा जे पेट में आहे। हज़रत फातिमत बिन्ते असद रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, जंहिं वक़्त में भी नबी करीम मुंहिंजे घर ईंदा हुआ, छो त हुज़ूर जी वालिद पाण करीम 6 सालनि जा हुआ त विसाल करे वई हुई। पोइ वालिदा वारो प्यार नबी करीम खे हज़रत अली जे अम्मा ॾिनो। हज़रत अली जी अम्मा महबूब करीम खे अहिड़ो सीने सां लॻायो जीअं सॻी मां लॻाईंदी आहे। हुज़ूर फरमाईंदा हा, अम्मा आमना खां बाद में 2 नंबर में सभ खां वधीक मूंखे प्यारी फातिमत बिन्ते असद आहे। हबीबन जी 32 साल उम्र। अली मुर्तज़ा अम्मा जे पेट में आ। हज़रत फातिमत बिन्ते असद फरमाए थी, हबीब जंहिं वक़्त मुंहिंजे घर में ईंदा हुआ, मूंसां मुलाक़ात जे लाइ ईंदा हुआ, अली मुंहिंजे पेट में आ, मूंखे त कुझु बि महसूस कोन थींदो आहे। पर रसूलुल्लाह ईंदो हो, मूंखे पंहिंजे पेट मुबारक मां आवाज़ ॿुधण में ईंदो हो, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह।
अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। या गौसे आज़म फातिमत बिन्ते असद मौला अली जी अम्मा थी फरमाए, रुगो आवाज न ॿुधंदी हुयसि, बल्कि जेकॾहिं वेठी हूंदी हुयसि वेठी त मुंहिंजे पेट वारो ॿार हिकिड़ी कुदरती लाशूरी ताक़त सां मूंखे मजबूर कंदो हो त मां उथी मुस्तफ़ा जो इस्तक़बाल कयां। वेठी आहियां त उहो मूंखे पेट वारी ताक़त ऐं कुवत ज़ोरी उथारे नबी जो इस्तराम कराईंदी हुई। बीबी साहिबा फरमाए थी त मूंखे त ख़ुशी थींदी हुई, पर जेके मुंहिंजा भाउर हा, कंहिंजा भाउर, बीबी फातिमत बिन्ते असद जा, अली साईं जा मामा, हजरत बीबी साहिबा फरमाए थी उहे कुरैशी खानदान जा, असदी खानदान जा, अरबन जो ज़हन पंहिंजो हो। उन्हनि मूंखे चयो छा थी करी, मुहम्मद तुंहिंजो भाइटियो आहे, ॾेर जो पुटु माना भाइटियो आहे, नंबर 2 तो हुन जी परवरिश कई आहे, पुट जी जाइ ते आहे। अम्मा जे लाइ पुट उथे, पर अम्मा पुट लाइ उथे इहो असांखे मुनासिब नथो लॻे। तूं उथे थी, असांखे गैरत थी अचे, तूं वेही रहंदी कर। फातिमत बिन्ते असद थी फरमाए त मां पंहिंजे भाउरनि खे चयो त मां मजबूर आहियां, मां नथी उथां, मूंखे का ॿी कुवत उथारे थी। जंहिंमहिल बार बार इहो अमल दोहराइबो रहियो, मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, बीबी साहिबा जे भाउरनि चयो ठीकु आहे, असां ॾिसूं था तोखे उथारे कुवत पेट वारी, असां तोखे ॿधी था विहारियूं। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, सीरत जे किताबनि लिखियो आहे, तारीख़ जे किताबनि लिखियो आहे, बीबी साहिबा खे हिकिड़े टाइम ते ॿधो वियो आहे, ॿधी ज़मीन में किला खोड़िया विया आहिनि, मज़बूत किलनि जे अंदरि जकड़े अहिड़ो विहारियो आहे जो माण्हू चुरी बि न सघे, हिली बि न सघे, हरकत बि न करे सघे। हुज़ूर जे अचण जो जंहिंमहिल टाइम थियो आहे, मुंहिंजा दोस्तो अदीज़ो किताब लिखनि था, रसा टुटी विया, किला निकिरी विया, बीबी साहिबा उथी बीह रही आहे। सुभान अल्लाह। बीबी साहिबा जे भाउरनि चयो त हाओ हाणे तुंहिंजो कसूर कोन्हे, इहा का कुवत ॿी आहे। असांजे सिंध जे मशहूर वली हज़रत शाह अब्दुल लतीफ़ खे बयान कयो आहे, फरमाए थो 9 नीयर 10 ॾावणियूं 15 पैंढ प्यास। नीयर हिकिड़ो औज़ार आहे जेको ढगे खे या उठ खे पेर में विझबो आहे त चोर न काहे वञे, भॼी न वञे। लोह जो हूंदो आहे, ज़ंजीर जे मिसाल हूंदो आहे, उनखे तालो हूंदो आहे, उनखे नियर चइबो आहे। 9 नीयर 10 ॾावणियूं, ॾावण माना रसो जेको बंदि कबो आहे, पैंढ चइबो आहे, मज़बूत वाढ खे वेढ़े रख। शाह साहब फरमाए थो त 9 नीयर, 9 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नीयर 10 ॾावणियूं 15 पैंढ प्यास। पर जॾहिं पिनी ॾिठास त छिरक छिनाई हिकिड़े। जंहिंमहिल रसूलुल्लाह जे मथां निगाह पवंदी वई, नज़र पइजी वई त काॾे रसा विया, काॾे ज़ंजीरूं वयूं, काॾे संघरूं वयूं, काॾे किला विया, सभु निकिरी विया। शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अम्मा जे पेट में रसूलुल्लाह जो अदब थो करे पियो। महबूब करीम जे एहतराम जे लाइ अम्मा खे बि उथारे थो। और मुंहिंजा दोस्त, असां अहले सुन्नत खे सबक़ ई अली ॾिनो आहे त रसूल जो अदब कयो। जंहिंजे दिलि में रसूलुल्लाह जो अदब आहे, उहो ई अहले सुन्नत अल जमा जो आहे। जेके रसूलुल्लाह जो अदब न आहे, उहो उम्मती बि न आहे, त सुन्नी बि न आहे, ऐं उहो हज़रत हैदरी बि न आहे। हैदरी बि उहो हूंदो आहे जेके रसूलुल्लाह जो अदब हुजे। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, असांजो त ईमान आहे त शेर ख़ुदा उहो आहे जो अञा दुनिया में आयो ई कोन्हे को अॻे ई मुहम्मद मुस्तफ़ा खे सुञाणंदो आहे। ॿी बि रिवायत ॿुधायां, दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही
व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। दोस्तों अज़ीज़ो, अर्ज़ कुम त महबूब जी 32 साल उम्र अली अम्मा जे पेट मां अचण वारो आ। बीबी साहबा फरमाए थी मां काबे जो तवाफ पई कयां, नॉर्मल हालत आ, नॉर्मल, का तकलीफ काने, दर्द ज़ह कोने, विलादत जो को सांभा होई कोने, महीना पूरा हुआ पर तकलीफ काने, काबे जो तवाफ करे रही आहियां। तवाफ कंदे कंदे मूंखे अचानक महसूस थियो त ॿार जे विलादत जो टाइम आयो आहे। बीबी साहिबा फरमाए थी इरादो कयुमि त पंहिंजे घर वञा, पर कुदरती तौर काबतुल्लाह जो दर खुली वियो। अंदरां आवाज पियो अचे, या अमतल्लाह अदखिली फी बैतिल्लाह व तलदी अब्दुल्लाह। ओ अल्लाह जी बानी काबे में हली आ, जो अल्लाह जे बाने जे ॼमण जो टाइम मुक़रर अची चुको आहे। कंहिंजो आवाज हो, कुदरत जे तरफां हो। ऐं अल्लाह जी बानी बैतुल्लाह में दाखिल थी, जो अल्लाह जे बंदे जी पैदाश जो टाइम अची चुको आहे। बीबी साहबा फरमाए थी आवाज ॿुधी दरवाज़ो खुलियो, मां अंदर दाखिल थियुसि। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बिना कंहिं तकलीफ़ जे, बिना कंहिं गंदगी जे, बिना कंहिं ख़राबी जे, जेका आम हालात में औरतुनि खे पेश ईंदी आहे, उन्ही खां सवा पाक साफ़ सुथरा अल्लाह पाक जे फज़लो करम सां पैदा थिया। पर उन जी अजीब हालत आहे जो पोला अली शेर खुदा जूं अखियूं बंदि आहिनि। ॿार ॼमंदो आहे, तव्हां अस्पतालनि में ॾिसो, पंहिंजे घर मां पुछो, हिकु ॿ ॾींहं ॿार अखि न खोलींदो आहे। नंढड़ो ॿार जेसीं ताईं वञी अखि खोले, आस्ते आस्ते। अम्मा महसूस फरमायो त ठीकु आहे, हिकिड़ो ॾिहाड़ो गुज़री वियो, ॿियो ॾिहाड़ो गुज़री वियो, टियों ॾिहाड़ो गुज़री वियो, नॉर्मल हालत में अखियूं न खोले। अम्मा खे फिक्र थी पियो आहे छो, ख़बर नाहे नाबीना, ख़बर नाहे तकलीफ़ आहे, ख़बर नाहे अखियुनि में दर्द आहे। 3 ॾींहंनि ताईं ॿार ज़रूर अखि खोले, अखि नथो खोले, खीर बि वठे थो, अखि बि नथो खोले। पर मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात इत्तफ़ाक़ सां गैर हाज़िर हा, ॿाहिरि वियल हुआ। 8 ॾिहाड़ा गुज़री विया। 8 ॾिहाड़नि ताईं मुंहिंजे हबीब जी आमद कान थी। हबीबन करीमन खे जीअं जो मके पाक में आया, ख़बर पई आहे त मुंहिंजे चाचे जे घर फर्ज़ंद ॼाओ आहे। फौरन घर में आया, फातिमत बिन्त असद खे नबी करीम मुबारक ॾिनी आहे। अम्मा तोखे मुबारक हुजे, तोखे ख़ुदा फर्ज़ंद ॾिनो आहे। अम्मा चयो अल्हम्दुलिल्लाह, पर या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फर्ज़ंद ॼाओ आहे, 8हों ॾिहाड़ो आहे, अखि नथो खोले, ख़बर नथी पवे अला सूर आहे, दर्द आहे, तकलीफ़ आहे, नाबीना लाइ कहिड़ी हालत आहे। फतबस्सम नबी, नबी खिली ॾिनो। पाण फरमाइनि था अम्मा अली नाबीन नाहे, अली जूं अखियूं ख़राब नाहिनि, अली इरादे सां अखियूं बंदि कयूं आहिनि। कीअं बंदि कयूं आहिनि, छो कयूं आहिनि? ओ अम्मा, अली अम्मा जे पेट मां कसम खणी आयो आहे त दुनिया ते वेंदुसि त पहिरीं पहिरीं नज़र सां मुहम्मद मिठे जो दीदार कंदुसि। दुनिया जे तख़्ते ते वञा त पहिरीं पहिरीं निगाह सां रसूलुल्लाह जो दीदार कयां, पहिरीं नज़र मुस्तफ़ा जे मथां पवे, पहिरीं नज़र आमना जे लाल जे मथां पवे, पहिरीं नज़र नूर नबीअ जे मथां पवे, महबूब जो दीदार कयां त अलीअ जूं अखियूं ठरी पवनि। अली इन जे करे कसदन अखियूं बंदि कयूं वेठो आहे। ॼाओ त हाणे आहे 8 ॾींहंनि जो ॼावला, पर अलीअ खे इहा बि ख़बर आहे त मुहम्मद मौजूद कोन्हे को। अली हाणे अखियूं पाण ई खोलींदो, मां मुहम्मद हथनि में खणांसि थो, झोली में आणियांसि थो, रिश्त कीअं थो अली अखियूं खोले। वाह मुंहिंजा शेर ख़ुदा, चओ सुभान अल्लाह। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत नबी करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे हथनि मुबारकनि में फातिमत बिन्त असद खां अली साईं खे वठी पंहिंजे झोलीअ में आंदो आहे ऐं पाण फरमाइनि था इफ्तह ऐनैक या अली, ओ प्यारा अली पंहिंजूं अखियूं खोल। हज़रत अली मुर्तज़ा मुंहिंजे हबीब जे चेहरे पाक में अखियूं खोले दीदार कयो आहे। जंहिंजी पहिरीं नज़र रसूलुल्लाह ते पवे, मूंखे ॿुधाए त उन जवान जो शान केॾो हूंदो। असांजो अली शेर आहे, चओ असांजो अली, असांजो अली बहादुर आहे। उहो असांजो अली आहे जो ख़ुदा तबारक व तआला हुनखे उहो मक़ाम अता फरमायो आहे। मुंहिंजा दोस्तो, असांजा जेके मुखालिफ़ आहिनि, नालो कोन थो खणा, रमज़ान जो पाक महीनो आहे, नाले खणण सां
वात न ख़राब थिए। उन्हनि जे हिकिड़े मौलाना लिखियो आहे, असां त लिखियो, असां त क़बूल कयूं था, लेकिन मुंहिंजा दोस्तो मुखालफ़ीन बि चवनि था त अली अल मुर्तज़ा जी करामत हूंदी हुई जंहिंमहिल घोड़े ते सवारी फरमाईंदा हुआ, घोड़े जे रिकेब में पेर विझंदा हुआ, घोड़े जे रिकेब में पेर विझी या लांग वराईंदा हुआ, चवंदा हुआ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कुरान करीम जी तिलावत शुरू कंदा हुआ। अली साईं जी करामत हूंदी ही जो पेर रिकेब में बदलाए ॿिए रिकेब में ईंदो हो त कुरान मजीद जो ख़त्म पूरो थी वेंदो। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार, दुरूद मुझे हबीब ते बुलंद आवाज़, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह तबारक व तआला वॾो मक़ाम ऐं मर्तबो अता फरमायो आहे। हुज़ूर करीम जी ज़ात जॾहिं तबूक जे लड़ाई ते पे विया, चओ सुभान अल्लाह। कहिड़ी लड़ाई? मदीने तय्यबा खां तकरीबन 750 किलोमीटर तबूक परे आहे। ओहद शरीफ जे भर मां रोड निकिरे थो, वॾो बोर्ड लॻो पियो आहे, तबूक 700 किलोमीटर ऐं कुझु किलोमीटर वधे आहिनि, तकरीबन 750 किलोमीटर। मई जो महीनो आहे, मई जून, सख़्त गर्मी। ऐं तव्हांखे ख़बर आहे अरबस्तान जी केॾी शदीद गर्मी हूंदी आहे, पहाड़ी इलाइक़ो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबूक रवानगी फरमाई, सफ़र शुरू फरमायो। जमल पाण रवाना थिया, अली अल मुर्तज़ा खे फरमाइनि था, प्यारा अली, लब्बैक या रसूल, तूं तबूक न हल। कि भला छा कयां? पाण फरमाइनि था, मां तबूक वञा थो, लश्कर वठी तूं मदीने शरीफ जी मस्जिद नबवी में नमाज़ पढ़ाए। मदीने में माण्हू खपे। पाण रवाना थी विया। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात मदीने खां निकिरी थोरे मुफ़ासिले ते विया। हिकिड़ो शख़्स आहे जंहिंजो नालो आहे सईद, अकलो तो नौजवान पुट आहे। माउ खे, पोड़ी माउ खे, अम्मा जे पेरनि ते किरी चवे थो, अम्मा मूंखे मोकल ॾे त मां बि नबी करीम सां गॾिजी वञा। माउ थी चए, बाबा लड़ाई आहे, लड़ाई में माण्हू शहीद थींदा आहिनि, क़तल थींदा आहिनि, मारिजी वेंदा आहिनि, ऐं मुंहिंजो सहारो तूं अकेलो पुट आं, तंहिंजे करे मुंहिंजी दिलि तोखे नथी इजाज़त ॾिए। पुट रोई ॾिनो, माउ जे क़दमनि ते किरी पियो, यार ओए मुंहिंजी अम्मा मूंखे इजाज़त ॾे, मां रसूलुल्लाह सां गॾिजी वञा। जंहिंमहिल तमामु ज़ारो ज़ार रोअण लॻो नौजवान, माउ हुनखे हुज़ूर जी ख़िदमत में वठी आई, हुज़ूर खे बांह ॾेई, क़िबला ही सईद जी बांह तुंहिंजे हवाले आहे, पर तोखां वापसि वठंदसि। चओ सुभान अल्लाह। माई ज़मानत पई वठे। माई जो ईमान आहे, हुज़ूर हा कंदो त इंशाअल्लाह शहीद कोन थींदो। रहमत वारे नबी तां कुर्बान वञा, हबीब जी ज़ुबान मां निकिरियो हा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालो जी ज़ात बाबरकात फरमाए थो, मुंहिंजो हबीब कलाम न कंदो आहे, कलाम तरिया इत्तिफ़ाक़ सां लॻी आहे। चंद माण्हू शहीद थिया आहिनि, ऐं उन्हनि शहीदनि में सईद बि शहीद थी वियो। पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात हुनजो जनाज़ो बि पढ़ायो आहे, दफ़न बि करायो आहे। काथे? तबूक में। 700 किलोमीटर परे वापस आ। जमल तबूक खां वापस मदीने पहुता। मदीने में ख़बर पई त मुस्तफ़ा ख़ैर सां वापस आया आहिनि। अल्लाह ताला कामयाबी सां हबीबनि खे सलामती सां आंदो आहे। लड़ाईअ जो फ़ैसिलो कोन थियो, पाण वापसि अची विया। बहरहाल मुस्लमान जो तमामु थोरो नुक़सान थियो। पहुची विया। उहा माई सईद जी माउ महबूब करीम जे दरवाज़े ते रस्ते ते अॻु वठी बीही रही आहे। हबीबन खे मुबारकबादी पेश करे चवे थी, या रसूल अल्लाह ऐन इब्नी, मुंहिंजो बच्चो काथे आहे, मुंहिंजो पुट काॾे वियो।
हबीबन खे ख़बर ही त मां हा बि कई हुई त तोखे वापसि आणे ॾींदुसि, वाइदो थी वियो, वरी शहीद बि थी वियो, जनाज़ो बि पढ़जी वियो। हाणे महबूब पाक फिक्र में अची विया, गौर में अची विया त वाइदे खिलाफ़ी थी, माई छा चवंदी? इमामुल अंबिया जी ज़ुबान मां ॻाल्हि निकतल कूड़ी कान थींदी आहे। माई छा सोचे, ख़ुदा जी मर्ज़ी छा आहे? महबूब ख़ामोश थिया, फिक्रमंद थिया, सोच में अची विया। महबूब खे फिक्र थियो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्रील खे रवानो फरमायो आहे, ओ मुंहिंजा हबीब फिक्र जी ज़रूरत कान्हे। हे अर्श तुंहिंजे लाइ, ज़मीन तुंहिंजे लाइ, आसमान तुंहिंजे लाइ, 7 ज़मीनूं तुंहिंजे लाइ, काइनात तुंहिंजे लाइ, सॼो जहान तुंहिंजे लाइ पैदा कयो अथमि। तुंहिंजी ज़ुबान कूड़ी करणी कान्हे का। हथ खणणु तुंहिंजो कमु आहे, ज़मीन सोढ़ी करणु मुंहिंजो कमु आहे, सईद खे ज़िंदा करे आणणु मुंहिंजो कमु आहे। तुंहिंजी ज़ुबान कूड़ी न थींदी। तो वाइदो कयो आहे, हा कई आहे। मुंहिंजा हबीब तो चयो आहे माई खे त तुंहिंजो पुटु ईंदो त तुंहिंजी ज़ुबान कूड़ी न कबी। मां अल्लाह आहियां, कुल मही युहयिल इज़ाम वहिय रमीम, कुल युहयिहा अल्लज़ी अंशाहा अव्वल मर्रह। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त माण्हू चवंदा हा मई युहयिल इज़ाम वहिय रमीम, हॾा ॻरी वेंदा, केरु जीआरींदो? माण्हू खे शक हूंदो हो मरण खां पोइ केरु कंदो? कुल युहयिहा अल्लज़ी, चओ मुंहिंजा हबीब उहो ई जीआरींदो जंहिं अल्लाह अव्वल में पैदा फरमायो आहे। रब फरमाए थो क़यामत में किरोड़े उथारींदुसि, जे हिकिड़ो तुंहिंजे करे हाणे उथारियो त मुंहिंजी कुदरत खे लोॾो कोन आई। हबीबन जे ज़ुबान तां, हबीब जे दिल मुबारक तां, महबूब जे फिक्र मुबारक तां, मुंहिंजे हबीबन करीमन जे सीने मुबारक तां वज़न लही पियो। हबीबन हथड़ा खया, दुआ फरमायूं, औरत खे फरमायूं तुंहिंजो पुटु अचे थो। मुंहिंजा दोस्त असहाबी हैरान थी विया। अल्लाह ज़मीन खे हुकुम फरमायो आहे, तबूक वारी ज़मीन, मदीने वारी ज़मीन सोढ़ी थी वञ, मुंहिंजे हबीब जे ग़ुलाम खे मदीने पहुचाए। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो तुंहिंजो पुटु मौजूद आहे त सईद माउ जे आॾो मौजूद बीठो आहे। उन ज़माने में अली अल मुर्तज़ा महबूब करीम अलैहिस्सलाम उनखे मदीने में पंहिंजे तरफ़ खां जॾहिं छॾे विया हा, अली साईं खे फिक्र थी पियो। ॻाल्हि इहा ॾिनी, या रसूल अल्लाह, अवां लड़ाई ते पिया वञो, मूंखे ते ॿारनि में माइनि में छॾे था वञो। माण्हू मूंखे ताना था हणनि, कहिड़ा? चवनि था त अली खे नबी करीम लड़ाई ते कोन वठी वियो, अली जो हाल कोन्हे, सुस्त आहे, के भला मूंखे ताननि खां बचा, मूंखे पाण सां वठी हल। सरकार फरमाइनि था प्यारा अली, ईअं सम्झ जीअं मूसा अलैहिस्सलाम जे गैर हाज़िरी में हारून अलैहिस्सलाम हुन जो जाए नशीन हुयो, ईअं मुंहिंजे वक्ती तौर गैर हाज़िरी जे टाइम ते मुंहिंजो तूं जाए नशीन आहीं। पर फ़र्क़ु आहे, कहिड़ो फ़र्क़ु आहे? त मूसा खां पोइ हारून नबी हो, मूंखां बाद में ला नबी आबादी, नबी कोन हूंदो। मां इहो टाइम जेतिरो टाइम तबूक हूंदुसि ऐं तबूक खां वापसि ईंदुसि, इन्ही टाइम जे लाइ, इन्ही मुख़्तसर पीरियड जे लाइ प्यारा अली तोखे पंहिंजी जाइ ते विहारे वञा थो। जे तूं मुंहिंजी जाइ ते आहे त तोखे ख़ुशि थियणु खपे। ईअं माण्हू तोखे ग़लति ताना था हणंदा। मां मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात तोखे इन मुख़्तसर टाइम जे लाइ पंहिंजो जाइ नशीन बनायो आहे, ऐं जेको हिकिड़े लम्हे जे लाइ बि रसूलुल्लाह जो जाइ नशीन बणिजे उनजी तमाम वॾी इज़त। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुखालिफ़ीन चवंदा आहिनि त ॾिठो तव्हां सुन्नी ख़ुदि बयान था कयो त रसूलुल्लाह हुनखे पंहिंजो जाइ नशीन कयो। पोइ जॾहिं रसूलुल्लाह जाइ नशीन कयो ऐं नबी पाक बि मिसाल ॾिनो त मूसा खां पोइ हारून जाइ नशीन आहे, त अली बि मूंखां पोइ जाइ नशीन आहे, त तव्हां सुन्नी अली खे पोइते कंदा हो, अबू बकर खे अव्वल छो विहारींदा हो? इहो बि मसइलो ज़रूरी आहे, इहो ॿुधाए पोइ अॻिते हलूं था। दुरूद शरीफ़ बुलंदा हुआसीं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। तवज्जो फरमायो, तव्हां ख़बर आहे त जाइ नशीन हमेशा उहो हूंदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे वक्ती तौर जाइ नशीन, ॿियो हूंदो आहे मुस्तक़िल जाइ नशीन। सम्झो था अलाए न? हुज़ूर जेका तशबीह ॾिनी आहे त जीअं मूसा अलैहिस्सलाम खां पोइ हारून जाइ नशीन हो,
तू बि ऐ प्यारा अली मुखां बाद ईअं जाए नशीना। पर तव्हांखे यादि करायां त तव्हांखे यादि हुजणु खपे त हज़रत मूसा जे ज़िंदगी में हज़रत हारून वफ़ात करे वियो। छा सम्झो? हज़रत मूसा जी ज़िंदगी में। ऐं तव्हांखे इहा बि नई ॻाल्हि ॿुधायां त हज़रत हारून जी क़बर उहद शरीफ़ जे मथां आहे, मदीना शरीफ़ में। हज़रत हारून ऐं मूसा अलैहिस्सलाम ॿई मदीने शरीफ़ जे दीदार लाइ आया, छो त उनखे पंहिंजे किताबनि मां ख़बर हुई त मदीने तय्यबा में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी आराम गाह थींदो। मूसा अलैहिस्सलाम मदियन जे इलाइक़े मां, शाम जे इलाइक़े मां पंहिंजे भाउ हारून खे वठी सिर्फ़ मदीने जे दीदार लाइ आयो हो ऐं मदीने जी ज़ियारत करण खां बाद में बैतुल्लाह जे हज जे लाइ वियो हो। पोइ इन उहद जबल जे मथां हज़रत हारून जो विसाल थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत हारून जी मज़ार उहद जबल जे मथां बनाई। हाणे इन मज़ा मालूम थियो त जेका तशबीह आहे त जीअं हारून मूसा खां बाद जाए नशीन हो, प्यारा अली तू बि मूंखां ईअं बाद में जाए नशीन आहे। इन मां मालूम थियो थिए त इहा वक़्ती तौर आरज़ी तौर जाए नशीनी ही। जेकॾहिं मूसा अॻु में वफ़ात करे हा, हारून पोइ ज़िंदा हुजे हा, त पोइ चइजे हा त मुस्तक़िल जाए नशीनी ही। अली मुर्तज़ा खे एतिरो पीरियड नबी करीम जाए नशीन बनायो जेतिरो पीरियड नबी करीम जी ज़ात तबूक विया ऐं तबूक खां वापसि आया। तंहिंजे करे असां अहले सुन्नत वारा इहो अक़ीदो रखूं था अबू बकर खे मुस्तफ़ा आख़िरी टाइम ते विसाल कंदे कंदे पाण मुसल्ले ते बीहारे विया। चओ सुभान अल्लाह। असांखे रसूलुल्लाह जा ॿई फ़ैसिला क़बूल आहिनि। हबीब कंहिंखे वक़्ती तौर बीहारे त असांजे अखियुनि ते, पर जे मुस्तक़िल बीहारे त असांखे मुस्तफ़ा जो फ़ैसिलो क़बूल आहे। बहरहाल शेर ख़ुदा सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॾाढे चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। उहो शान ऐं मान वारो आहे जंहिंजे लाइ नबी करीम फरमाइनि था मन कुंतु मौला फहाज़ा अलीयुन मौला। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जंहिंजो मां साईं आहियां उनजो अली बि साईं आहे। इन्ही मां बि ख़लीफ़े बिला फसल जो सबूत कोन थो मिले, छो त मौला मुंहिंजा दोस्त चइबो आहे साईं खे, सरदार खे, भले माण्हू खे, इज़त वारे खे। मुंहिंजा दोस्त साईं मां मुराद, मौला मां मुराद ख़लीफ़े बिला फसल कान्हे का, छो त क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे लाइ फरमायो आहे, सालिहनि जे लाइ बि फरमायो आहे। अल्लाह ताला मोमिननि जो बि मौला आहे, सालिहनि जो बि मौला आहे, नेकनि जो बि मौला आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जे लाइ फरमायो आहे। हिते मौला मां मुराद साईं सरताज आहे। असां तॾहिं त चवंदा आहियूं अली असांजो सरताज आहे, अली असांजो सरदार आहे, अली मुर्तज़ा असांजो मुर्शिद आहे। अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात वॾो मक़ाम अता फरमायो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तों अज़ीज़ो, शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नबी करीम अलैहिस्सलाम सां इहा बि निस्बत आहे जो मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॻो सौट आहे। चओ सुभान अल्लाह। कुरान करीम जी आयत आहे, अल्लाह ताला फरमाए तो कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ऐ मुंहिंजा प्यारा नबी तू पंहिंजे उम्मत खे चई ॿुधा त मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खां मज़दूरी कोन थो घुरां। मूं तव्हांखे निमाज़ सेखारी, हज सेखारियो, रोज़ा सेखारिया, दीन जो तबलीग जो पैगाम तव्हां ताईं पहुचायो। अव्हां जे लाइ मूं पंहिंजा ॾंद शहीद कराया, सफ़र कया, मक्को छॾे मदीने हिजरत कई, उम्मत लाइ वॾी जिदोजहद कयमि। पर मूंखे मज़दूरी कान खपे, ॾोकड़ कोन खपनि, बाग़ न खपे, कुझु न खपे, इल्लल मवद्दत फिल कुर्बा। मां मुहम्मद मुस्तफ़ा हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां घुरां थो त मुंहिंजनि माइटनि सां मुहबत ऐं प्यार कयो। उन क़रीबी रिश्तेदारनि मां अली बि आहे। चओ सुभान अल्लाह। नबी जो सौट आहे, नबी जो न्याणो आहे। चओ सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो ऐं हज़रत अलीअ जो ॾाॾो हिकिड़ो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात अली नंढड़ो आहे, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी परवरिश में आहे। अली साईं जो वालिद जेको हो, वालिद अबी तालिब साईं, उहो मिस्कीन हो, सम्झो था हलाए न, वरी अयालदार बि हो, मिस्कीन बि हो,
बावकार हो, इज्जतदार हो, शान वारो हो। कुरैशी हुन जी वॾी इज्जत कंदा हुआ, पर ग़रीबी हाल हो, माली तरह कमज़ोर हो, औलाद घणी, न्याणियूं घणियूं, पुट घणा, कमाए त पूरी न पवे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत अली मुर्तज़ा जे वालिद साहब जे अज़ीज़न क़रीबन पाण में मशवरो कयो त अबी तालिब मिस्कीन आ, उन जा बच्चा विरहाए खणो, उन्हनि जी परवरिश कयो त हुन तां ॿार लहे। हिकिड़े चयो त अकील मूंखे ॾियो, अली जो भाउ आ। ॿिए कुरैशी चयो त ज़ैनब मूंखे ॾियो, फलाणी या फलाणी जेका न्याणी आहे अबी तालिब जी उहा मुंहिंजे हवाले कयो, फलाणी मुंहिंजे हवाले कयो, फलाणो मुंहिंजे हवाले कयो, मां ॿार खणा थो। रसूलुल्लाह फरमाइनि था 38 सालनि जो हुज़ूर जवान आहे, पाण फरमाइनि था अली मुंहिंजे हवाले कयो, उन जी परवरिश मां थो कयां। चओ सुभान अल्लाह। अली मुंहिंजे हवाले कयो, उन जी परवरिश मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदुसि। ऐं महबूबन करीमन अली साईं खे पंहिंजे गोद में, पंहिंजे झोली में परवरिश कई आहे। पर मुंहिंजा दादरी हज़रत अली कुझु कमाइण जहिड़ो थियो आहे, वॾो थियो आहे, समझदार थियो आहे, 5-6 सालनि जो नौजवान थियो आहे। हज़रत अलीअ जी अम्मा साण जंहिंमहिल मानी पचाईंदी आहे, गजल ख़ानदान आहे, हबीब करीम जी ज़ात बाबरकात जेकॾहिं देरि कंदा हुआ, न ईंदा हुआ, ताख़ीर थी वेंदी हुई। ॿिया बचड़ा फर्ज़ंद अम्मा खे चवंदा अम्मा मानी खारा। बीबी फातिमत बिन्त असद चवंदी ही जेसी ताईं मुहम्मद न ईंदो तेसी ताईं मानी कान ॾींदी सां। इन जे करे जो बीबी फातिमत बिन्त असद खे ख़बर हुई त रसूलुल्लाह जॾहिं अव्वल इब्तिदा करे जंहिं थांव में हथ विझंदो आहे, उहो हिकिड़ो ई थांव मुंहिंजे सॼी आकह खे पूरो पइजी वेंदो आहे। पर जे अकेलो बच्चन खे सॼो भत जो देगड़ो रधे ॾींदी आहियां त उन में पूरत कान पवंदी आहे। चवंदी थोरो रधियां, थोरो ई हुजे, हिकिड़ो ई थाल या पाट हुजे, पर हबीब हथ विझे बरकत पवे त सॼो ख़ानदान खाई ढव करे वञे। हबीब जॾहिं खाइण शुरू कंदा हुआ, बरकत पवंदी हुई। अली नंढड़ो हूंदो हो, अम्मा साइण खे चवंदो अम्मा मानी ॾे। अम्मा चवंदी बाबा ही थाल हाणे तव्हांजे हवाले आहे। अली चवंदो अम्मा साइण मां ईअं न खाईंदुसि, मूंखे महिरबानी करे ॿुधा त मुंहिंजे मुहम्मद करीम किथे हथ विधो, मुंहिंजे हबीब करीम कहिड़े पासे खाइण शुरू कयो हो। मूंखे उते वधीक लज़त ईंदी आहे जंहिं जाइ ते मुंहिंजे हबीबन करीमन जा हथ मुबारक लॻा हूंदा। मालूम थियो त ॼमंदे ई ॼाम आहे। चओ सुभान अल्लाह। मिठाई साहब चवंदो आहे भली जायूं मायरूं संदियूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि, बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया। रमज़ान शरीफ़ जी 21 जी ॾिहाड़े साईं रमज़ान शरीफ़ जे महीने में रोज़े सां मस्जिद में, कूफे जे जामिया मस्जिद में शेर खुदा ज़ख़्म खाई शहीद थो थिए पियो। अवां अंदाज़ो कयो त हिकिड़े आम मोमिन जे लाइ बि अल्लाह ताला हुक्म फरमायो आहे त रमज़ान में मरे त क़यामत ताईं पुछाणो माफ़ आहे। शेर खुदा खे खुदा ताला हिकिड़े तरफ़ शहादत नसीब फरमाई, ॿिए पासे रमज़ान जो मुतबरक महीनो अता फरमायो। इन्ही मां अंदाज़ो फरमायो त अल्लाह साईं अली साईं जो केॾो वॾो भाग कयो आहे। दुआ कयो त ख़ुदा ताला अहले सुन्नत जमात खे, तव्हां सां सभिनी खे शेर ख़ुदा जी सची मुहबत नसीब फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, ॾाढी ख़ुशी आहे अल्हम्दुलिल्लाह। मस्जिद शरीफ़ हेॾी सारी लखनि रुपयो ख़र्च थी करे तयारु थी आहे। इन्ही में तव्हां असांजो बि फर्ज़ आहे त पाण बि हिन में हिसो वठूं। क़ादरी साहब तव्हांखे शुरू में तफ़सील ॿुधायो आहे, ही वाहिद शख़्स आहे, ख़ुशमद न आहे, जेको ठाहे बि पाण थो, चंदो बि पाण थो करे, महिनत बि पाण थो करे। ताउन तव्हांजो असां दोस्तनि जो ज़रूरु हूंदो, पर हिकिड़ो ई माण्हू आहे, सेक्रेटरी बि पाण आहे, सदर बि पाण आहे, अंजुमन बि पाण आहे, तनज़ीम बि पाण आहे। अल्लाह तबारक व तआला हिन जे हिम्मत खे, जज़्बे खे अञा बि सलामत फरमाए। मुंहिंजो इरादो आहे त तव्हां हिसो वठो, पर अॼु वठो, आइंदा त वठंदव, पर हिन मुतबरक रात में हाणे बि हिसो वठो, दिलि खोले हिसो वठो। जेको बि ख़ुदा तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए। शेर ख़ुदा जे शहादत जी रात आहे,
21 जी रात आ, मां चवां थो त शायदि शबे क़दर जी भी रात आ। इन भराई रात में तव्हां हिस्सो ख़ुदा जे घर में वठंदो, इंशा अल्लाह ताला ख़ुदा ताला तव्हांखे तमामु घणो माला माल फरमाए छॾींदो। ख़ुदा खां सुवाल आहे, ख़ुदा मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए। ऐं जेके दोस्त दिलि खोले ताउन कंदा, अल्लाह ताला उनजे माल में, ईमान में, दीन में, दुनिया में बरकतूं नसीब फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सातो सलाम बाद में, अव्वल चंदो ॾियो। क़िबला छो अलाए साईं, मां फरमाए अली से फरमाए तो मूंखे ख़बर आ जॾहिं बि तूं इरादो कंदो आ, वेंदो आ पंहिंजे घर वारी ॾे हक़ शरा जे लाइ, त तुंहिंजे विच ते ऐं तुंहिंजे ज़ाल जे विच ते हिकिड़ो शींहुं अची बीहंदो आ। उन शींहं खे ॾिसी तूं भॼी वेंदो आ। तुंहिंजो गुमान आ त को जिनात जो असर आ। हेतिरा साल थी विया आहिनि हिक ॿिए जे वेझा न विया आहियो, अॼु विढ़ी पिया हो, मां तव्हांजो फ़ैसिलो फरमाए रहियो आहियां। मर्द चो क़िबला सची ॻाल्हि आहे। पाण फरमाइनि था मुंहिंजी फतवा ई फ़ैसिलो ॿुधो। शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे, ओ माई जी क़िबला, ओ खामे में जेको ॿार छॾे आई हुई, उहो वॾो थियो, पलियो, नौजवान थियो, ए तुंहिंजे साम्हूं इहो तुंहिंजो जेको मुड़ुसु आहे, इहो ई तुंहिंजो पेट ॼणियो पुटु आहे। पत न चई त मथो खोल, तुंहिंजे पथर वारो निशान मौजूदु आहे। अल्लाहु अकबर। जल्दी कर, जल्दी कर, जल्दी हक़ चार यार पाण फरमान था हिन जो पटको ला है, हिन जे मथे जी टोपी ला है, हिन खे ॾिस जेकॾहिं तोहारे धक जो निशान सचो आहे त मां अली सचो आहियां। ॾिठऊं त वाकई इहो धक जो निशान आहे। चई सॻो तुंहिंजो पुटु आहे, हीअ तुंहिंजी सॻी माउ आहे। पाण मर्द खे चवनि था मर्द तोखे ॿुधायां, तुंहिंजे विच ते ऐं तुंहिंजे ज़ाल जे विच ते जेको शींहुं तव्हांखे नज़र ईंदो हो, इहो झंगल जो शेर कोन हुयो, मां अली मुर्तज़ा जो रूह मुबारक हूंदो हो। मां न पे चाहियो त मुंहिंजी बादशाहीअ में माउ ऐं पुट जो अहिड़ो ताल्लुक हुजे, इन जे करे मां तव्हांखे बचाईंदो रहियो आहियां। अॼु तव्हांजो फ़ैसिलो करे तव्हां में तफ़रीक़ थो कयां, जुदाई थो कयां। वाह शेरे ख़ुदा, तुंहिंजे फ़ैसिले तां क़ुर्बान वञा। ख़ुदा जो कसम आहे, दुनिया में अहिड़ो काज़ी ॼाओ ई कोन्हे को जो अलीअ जहिड़ा फ़ैसिला करे ॾेखारे। दुरूद बुलंद आवाज़ सां। शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार, ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। अली जहिड़ो बहादुर कोन्हे त अली जे तलवार जहिड़ी कंहिंजी तलवार कान्हे। अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा आहिनि त मुंहिंजी तलवार हमेशा मुनाफ़िकनि जे ख़िलाफ़ वढ़ी आहे या काफ़िरनि जे ख़िलाफ़ वढ़ी आहे। मां अलीअ कॾहिं बि हक़ वारनि जे लाइ तलवार न खई आहे, हमेशा नाहक जो मुक़ाबिलो करे अल्लाह जे राह में हमेशा हमेशा जिहाद कयो आहे। मुंहिंजा सोना, हाणे तोखां मां पुछां थो, अली शेर ऐं बहादुर हो या ड्रिजणो हो? सभई गॾिजी चओ न, शेर ऐं बहादुर। असदुल्लाहिल गालिब, अल्लाह जो शींहुं, पर शींहुं बि गालिब शींहुं, मग़लूब न गालिब। बाबा छा? मग़लूब न गालिब। अबू बकर ॾाढो होसि, ॾाढे ॻाल्हायो। उमर ॾाढो होसि, उस्मान ॾाढो होसि। छो? हे जो चवनि था अली अली ख़लीफ़ो बिला फसला, माना बिना संधे जे रसूल खां पोइ अली ख़लीफ़ो आहे। पोइ टे काॾे विया? जेकॾहिं अली जो सौंसदो हक़ हो, हक़ लाइ छो न लड़ियो? जेको बहादुर भी आ, शेर भी आ, असदुल्लाहिल गालिब भी आ। अली खे हिकिड़े माण्हू चयो हो कॾहिं, ओ जॾहिं अबू बकर सिद्दीक़ खे दस्तार ॿधायूं, महबूब जे विसाल करीम खां पोइ असांजो नबी चयो हयातुन नबी आ, पर महबूब जे विसाल खां पोइ दस्तूरी तरह सभिनी असहाबनि गॾिजी ख़िलाफ़त जी मसनद ते जॾहिं अबू बकर खे विहारियो, हिकिड़ो मुनाफ़िक़ वियो अली खे चईंदा, अली ॻाल्हि ॿुधी थी जे कहिड़ी? कि अबू बकर खे ख़लीफ़ो ठाहियो अथनि? चई हा मां बि शरीक आहियां हिन में। ठाहियो कोन अथनि? मां बि गॾु आहियां। चई मुंहिंजी सलाह आहे
त लश्कर बि मुंहिंजो, हथियार बि मुंहिंजा, माण्हू बि मुंहिंजा, तूं रुगो हिम्मत कर उथी त इन्हीअ खे हटाए तोखे विहारियो। जागो था मता समझो त अॼु इहे मुनाफ़िक़ शुरू खां हुया। जेकॾहिं तूं चवीं त असां तुंहिंजी तरफ़दारी कयूं, माण्हू बि मां ॼाए, तो वटि माण्हू न आहिनि, त हथियार नथी त हथियार मां ॼाए, तुंहिंजी मदद मां कयां, माली उठ घोड़ा हर शइ, पर रुगो तूं अॻुवाणी कर, अबू बकर खे हटायूं। वाह अली तुंहिंजो फ़ैसिलो। अली साईं अहिड़ो फ़ैसिलो कयो आहे जो सोन जे अखरनि सां लिखजे त बि अञा घटि आहे। शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमाइनि था, ओ मुनाफ़िक़ जे ज़ाहिर में मुसलमान न हुजी हा, ज़ाहिर में पाण खे मुसलमान न सराई हा, त तलवार सां मुंडी लाहियां हा, पर यादि रखजांइ छा कयां जो ज़ाहिरी मुसलमान खे मारण खां अल्लाह जे हबीब बि मनो फरमाई आहे। हाणे ॻाल्हि ॿुधो, जेसी ताईं मुंहिंजे सिसीअ में साह हुआ तेसी ताईं के माउ खे बच्चो ॼाओ ई कोन्हे को जो अबू बकर सिद्दीक़ खे हटाए। मां जेसी ताईं जेरो आहियां को ॼायो ई न आहे। छो साईं? फरमाए तो तोखे ख़बर नाहे, तूं मुनाफ़िक़ आं, तोखे ख़बर बि आहे, पर ॻाल्हि लिकाई थो। मां अली साईं पंहिंजे हिननि अखियुनि सां ॾिठो आहे, हिननि कननि सां ॿुधो आहे। आख़िरी टाइम ते मुस्तफ़ा करीम फरमाइनि था, मुर्रू अबा बकरन, वञो अबू बकर खे वठी अची चओसि त मुसल्ले ते बि ही निमाज़ पढ़ाए। जंहिंखे मुहम्मद करीम पाण मुसल्ले ते बीहारे, तंहिंखे हटाइण वारो ॼाओ ई कोन्हे को। अली तो चवे हुकूमत अचणी वञणी ॻाल्हि आहे, इक़्तिदार अचणो वञणो ॻाल्हि आहे। असां अहल बैतनि जी क़यामत ताईं हुकूमत आहे। असांखे कुर्सी जी बुख नाहे, असांखे वध खां वधि जेको वक़ार ऐं इज़त करणी आहे, असां रसूलुल्लाह जे फ़ैसिले जी करणी आहे। अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो हक़ आहे, अल्लाह जे हबीब उन्ही खे हक़दार सम्झी तॾहिं त बीहारियो आहे। मां बि त हुयो सास, न्याणो बि हुयो सास, उन सां गॾोगॾु सौट बि आहियां, वफ़ादार बि आहियां, पर रसूलुल्लाह मूंखे कोन चयो, अबू बकर खे चयो। इन जी मर्ज़ी त अल्लाह जी बि मर्ज़ी आहे, त ख़ुदा जे रसूल जी बि मर्ज़ी आहे। पोइ जंहिं कम में अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल गॾु हूंदा, अली बि उन सां गॾु आहे। चओ अली बहादुर आहे, शेर आहे, उनखे हटाइण वारो केरु आहे? कंहिंखे ताक़त ई न आहे जो अली खे हटाए। ख़ुदि ख़ुदा जी मर्ज़ी आहे, रसूलुल्लाह जी मर्ज़ी आहे, अलीअ जी मर्ज़ी आहे, तॾहिं ईअं सिलसिलो हलियो आहे। ऐं जेकॾहिं आख़िर में आयो त को मुंहिंजा दोस्त शान कोन थो घटे, फज़ीलत पंहिंजी जॻह ते आहे, आख़िर में अचणु पंहिंजी जॻह ते आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है, शल ख़ुदा तव्हां असांखे हज़रत अली जो सचो हुबदार बनाए। ऐं उन सां गॾु महबूब करीम जे सहाबनि ऐं ॿियनि अहल बैतनि जी बि मुहबत नसीब फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, 2-3 मिंट मथे थी विया, माफ़ कजो। हीअ जुमा वरी रमज़ान शरीफ़ जा क़िस्मत जी ॻाल्हि आहे, ॾिहाड़ो बि ख़ासि हो, अहम हो। इन जे करे हलील मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तव्हां जी यारो ॻाल्हि कयमि। अॼोको ॾिहाड़ो आहे, जुमे जो ॾिहाड़ो हो, अॼु बि जुमो आहे। रमज़ान जो महीनो हो, अॼु बि रमज़ान आहे। इत्तिफ़ाक़ सां तारीख़ बि एक ही, अॼु बि तारीख़ एक ही आहे। शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला नो अल्लाह जे घर मस्जिद में शहीद थी वियो आहे। अबा जेको शहीद थियो तंहिंखे मर्तबो मिलियो या हेठि वियो? ॾाढे त ॻाल्हि आहे। पोइ जेको जंहिंखे मर्तबो मिले उन जे लाइ वाह वाह कजे या अली त शहादत खे रसियो, हे रोई रोई ख़राब। निभागा तव्हांखे छा थियो आहे? अली तनी शहादत जे दर्जे खे पहुतो, उन मक़ाम ते पहुतो आहे जो ख़ुदा जो क़स्म क़ुरान थो चवे, ला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात। जेके अल्लाह जे राह में शहीद थिया, मां क़ुरान में चई थो तेरा क़यामत ताईं जेरा आहिनि। पंहिंजे जेरे पीउ लाइ त रो, जेको तुंहिंजो पीउ वेठो आहे जेरो, उन लाइ रो त माउ त मोचड़ा हणई त पिणे वेठो आहे, तूं रोई पियो। असांजो अली ज़िंदा, चओ असांजो अली, छो त शहीद आहे, शहीद ज़िंदा, जेको ज़िंदा हूंदो आहे तंहिंजे लाइ पिटणु कुटणु हराम आहे। अल्लाह से जो अक़ीदो ईमान आहे त सभु सुन्नी पीरान पीर जा मुरीद आहियो। सलात पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन
व आलिही व असहाबिही व बारक व सल्लम अलैहि। असांजो कड़ो अली सां मिलियल आहे, चओ सुभान अल्लाह। अली खे मञी था ॾाढे त चओ। हिकिड़ा वरी माण्हू प्रोपगंडा कंदा आहिनि, प्रोपगंडा। अब्बा इहो जेको मुफ्ती अथव अब्दुर्रहीम, अली खे न मञींदो आहे। मूंखे बि यादि आहे त कारी ॾाढ़ी खां वठी करे हे अछी ॾाढ़ी थी वई आहे। 30 साल लाड़काणे में मां बि आयो आहियां। जागो था, जेको सुतो पिया हथ मथे खणे, सभु सुता पिया। अबा भला जेके जागो था हथ मथे खणो। 30 साल थिया। 30 हिकिड़ो तो थी बि चए त मुफ्ती तो फलाणे ॾियारे अलीअ खे न मञियो आहे। अली इमाम मनस्तो व मनम गुलाम अली। चओ सुभान अल्लाह। अली इमाम मनस्तो व मनम गुलाम अली। हजार जान गिरामी फिदाए नामे अली। अली मुझो इमाम आहे, चओ सुभान अल्लाह। ई गुनहगार अली जो गुलाम आहे। हज़ारे जानियूं हुजनि, हज़ारे हिकिड़ी न, अलीअ जे नाले तां घोरे छॾिया। मां अलीअ खे न मञींदुसि। अखियुनि खां सॼा अखियुनि जो इलाज करा, कन वञी ठपराए। इहे इल्ज़ाम न हणंदो कर। उन्ही ते इल्ज़ाम हण जेको ख़ारजी हुजे। मां त ख़ारजनि ते लानत मोकिलींदो आहियां। चओ सुभान अल्लाह। मां अली खे न मञा पोइ त मां पागारे जो मुरीद ई न आहियां। मुंहिंजो पागारो औलाद ई अलीअ जी आहे। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त महबूब जी तारीफ़ कयां थो, ठरो था न, चओ सुभान अल्लाह। नाराज़ न थिजो जे महबूब जे बचड़े जी तारीफ़ ॿुधो त ठरजो। मथां चओ त मां फलाणे पीर जो आहियां, फलाणे पीर जो आहियां। कहिड़े बि पीर जा हो, पर पीर साईं पागारो औलाद त रसूलुल्लाह जी आहे न। मां छा चवंदो आहियां, पागारा प्यारा लाला लक्यारी। मशर जे मैदान में कजा कुर्बदारी। सुभान अल्लाह। चओ एड़ी एड़ी आधार पे चयो। पगारा प्यारा लाला लक्यारी। मशर जे मैदान में कजा कुर्बदारी। छो आले अली जी औलाद आही। हकल हैदरी असां कुफर खे कमाई। सुभान अल्लाह। मांखे शक थो पे, ठरो न था। शक मुंहिंजो दूर कयो ज़ोर सां सुभान अल्लाह। आले अली जी औलाद आही। हकल हैदरी असां कुफर खे कमाई। मशर जे मैदान में कजा कुर्बदारी। मशर जे मैदान में कजा कुर्बदारी। पागारा प्यारा। चओ सुभान अल्लाह। पागारा प्यारा लाला लक्यारी। मशर जे मैदान में कजा कुर्बदारी। अलीअ जे फैज़ जी बरकत ही। इहो अलीअ जे अली ख़ैबर खे टुकड़ा करे ॾेखारियो त वरी सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह बर्तानिया खे टुकड़ा करे ॾेखारियो। सभई चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां सुभान अल्लाह। अब बर्तानिया खे ट्रपड़ ॿधणा पिया या न पिया? बर्तानिया जी हुकूमत ला मशहूर हो तो हुन जी हुकूमत में सिज कोनो भरंदो हो, लहंदो हो। जिथे भी ॾींहुं हूंदो हो हिन जी हुकूमत हूंदी, जिथे भी ॾींहुं हूंदो हो हिन जी हुकूमत हूंदी, जिथे भी ॾींहुं हूंदो हो 24 कलाकनि में सिज, जिथे भी ॾींहुं हुजे बर्तानिया जी हुकूमत ही। इहो पीर साईं सूरो बादशाह हो जंहिं चयो या कफन या वतन। सुभान अल्लाह। त चओ खुली त चओ छा चई त या छा कफन या वतन।
पुछंदा हा माण्हू साईं छो तोसां ॿियूं पार्टियूं सहकार न थियूं कनि उन ज़माने में कांग्रेस वॾी पार्टी ही उहा तव्हांजी हिमायत न आहे ॿियूं बि पार्टियूं हूं उहे बि हिमायती न आहिनि अवां अकेला छो आहियो पर फरमाता तव्हांखे ख़बर आहे मां औलाद कंहिंजी आहियां मां करबला वारे हुसैन जी औलाद आहियां चओ सुभान अल्लाह खुली चओ सुभान अल्लाह अब हाणे तव्हां फ़ैसिलो कयो लाड़काणे वारा अब्दुल रहीम अली खे कोन थो वञे ॻाल्हायो ये जेके लूसी माण्हू न लूसी ये लूसी माण्हू इल्ज़ाम हणंदा आहिनि फ़क़ीरनि ते मुंहिंजा दोस्तो ख़ुदा लूसन खां पनाह ॾे मां अली जो अलीअ जे आल जो ग़ुलाम आहियां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर सां सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तो अज़ीज़ो मां त अक्सर करे इहा हदीस पढ़ी ख़ुशि थींदो आहियां हदीस पढ़ंदो आहियां त मुंहिंजो ईमान ठरी पवंदो आहे हबीबन करीमन अली खे बाह खां वठी चयो ओ अली जे जी मुंहिंजा सोना नबी जे अल्लाह पाक तोखे हक़ ऐं नाहक़ जे विच ते फ़र्क़ु रखियो आहे जेको तोखे ॾिसी ठरंदो आहे सो हक़ ते आहे जेको तोखे ॾिसी सड़ंदो आहे सो नाहक़ ते आहे हैदरी नारो इहो थोरो हणबो अहिड़ो हणो जो ख़ैबर लुॾे हा नारो ज़ोर सां अली जो हणो अलीअ जो नारो ज़ोर सां हणो त इन्हनि लूसन जो कुफर टुटे जेके चवंदा आहिनि त अब्दुल रहीम अलीअ खे नाहे मञींदो अलीअ जो नारो नाहे हणंदो उनखे जो चाचा चिम खान तोखे ख़बर ई कान्हे का तूं अणपढ़ियो आहे तूं जाहिल आहे तो वटि इल्म ई कोन्हे को अच त मां तोखे ॿुधायां इल्म जे रोशनी में त अलीअ जो शान छा थींदो सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि नबी से छा फरमायो अली हक़ जो निशान आहे चओ अली ठरण वारो हक़ ते सड़ण वारो नाहक़ ते पर हिकिड़े ॿिए बुज़ुर्ग वरी इन हदीस जे रोशनी में लिखियो आहे त मां वरी तजुर्बो कयो आहे अलीअ जो नालो ॿुधी ठरण वारो हिलाली हूंदो आहे अलीअ जो नालो ॿुधी सड़ण वारो मां कोन थो चवां तव्हां चई ॿुधायो इहो फिथल न चओ फिथल हा अलीअ जो नालो ॿुधी ठरे पोइ छा आहे ऐं सड़े हा हुन मिर्ज़ा जे ॿिज में रोलो आहे मरहूम मग़फूर पीर साहब फरमाईंदो हो सरांदी साहब इहो भरसा फुड़ो फुड़ो थी गॾु थियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे हबीब जा आशिक़ो अली उल मुर्तज़ा त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असांजे तरीक़त जो इमाम आहे असांजो सरवाण आहे असांजे हबीब जे ज़ात बाबरकात जो प्यारो सहाबी आहे सहाबियत जे लिहाज़ सां बि असांजे अखियुनि जो ठार आहे पर रूहानी सिलसिले में बि असांजे हीअं जो हार आहे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बाक़ी अलीअ जो नालो अलीअ जी मोहब्बत सहाबन जे कार में नाहे सहाबन जे गिला में नाहे सहाबन खे हेठि करण में नाहे साहबन खे घटि वधि ॻाल्हाइण में अलीअ जी मोहब्बत न आहे माण्हू वरी ईअं सम्झो आहे त अबू बकर खे बि ॻाल्हाए उमर खे बि ॻाल्हाए उस्मान खे बि ॻाल्हाए अबू बकर खे बि हेठि कर उमर खे बि हेठि कर उस्मान खे बि हेठि कर अलीअ जी तारीफ़ इहा आहे बसि इहो अली जो हुबदार आहे जेको टिनि खे न मञे न हिकिड़े ॾिहाड़े सोणो अली अचे पियो हिकिड़े ॾिहाड़े साम्हूं अबू बकर सिद्दीक़ अचे थो ॿई आमो साम्हूं आया ज़खाइरुल मवारिस किताब हदीस पाक जे रोशनी में उन्ही ज़खाइरुल मवारिस में लिखियल आहे हज़रत अली अल मुर्तज़ा सोने नबी पाक अलैहिस्सलाम जे प्यारे गुलाम सिद्दीक़ खे ॾिसी खिली ॾिनो आहे
सिद्दीक वरी अली साईं खे ॾिसी खिली ॾिनो आहे। ॿई पाण में मिलिया। अबू बकर पुछे थो साईं अली छो थो खिली? अली तो चवे सिद्दीक तूं ॿुधाए छो थो खिली? जे मां इन्ही जे करे खिलां थो त मूंखे रसूलुल्लाह जी हदीस यादि आई आहे। मुंहिंजे आॾो नबी पाक बयान कयो, मां अबू बकर उन जो रावी आहियां। सरकार फरमायो क़यामत जे ॾिहाड़े जन्नत जे दर ते अलीउल मुर्तज़ा बीहंदो, जंहिंखे ॿाह खां वठी जन्नत ॾे मोकिलींदो उहो जन्नत में वेंदो। ओ प्यारा अली जॾहिं मूं तुंहिंजी ज़ियारत कई आहे त मूंखे महबूब जी हदीस यादि अची वई आहे, तॾहिं खिलियुमि। पर हाणे तूं ॿुधाए त तूं छो खिले? अली तो चवे त सिद्दीक मूंखे बि सुहिणे नबी पाक जी हदीस यादि अची वई। जमल तोखे ॾिठुमि त हुज़ूर जो कौल यादि आयो, नबी करीम जे कौल जो मां अली रावी आहियां। हुज़ूर करीम जी ज़ात फरमायो, अली क़यामत जे ॾिहाड़े तूं जन्नत जे दर ते हूंदे, जंहिंखे मोकिलींदे उहो वेंदो। पर मां मोहम्मद पारत कयां थो जन्नत में उन्ही खे मोकिलजा जंहिंजे दिल में सिद्दीक अकबर जी मोहब्बत हुजे। मां अली बि उन्हनि खे जन्नत में मोकिलींदुसि जेके सिद्दीक तुंहिंजा गुलाम हूंदा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हे त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे बाग़ जा गुल। असांजो इहो अक़ीदो कोन्हे हिकिड़े जी गिला कयूं, हिकिड़े खे घटि वधि ॻाल्हायूं, हिकिड़े जी तौहीन कयूं, हिकिड़े जे फज़ीलत जो इनकार कयूं। न, असांजो त ईमान आहे त महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे समुंड मां, फैज़ जे दरियाह मां जंहिंखे बि मुंहिंजा दोस्त कतरो मिलियो, चाहे मट मिलिया, समुंड मिलिया या धोलियूं भरे मिलियूं, सभई फैज़ वारा। ज़ोर सां जो सभई, ॾाढे जो सभई। असां उन्हनि मंझि न आहियूं जो हिकिड़नि जी गिला कयूं, हिकिड़नि जी तौहीन कयूं, हिकिड़नि खे मञूं, हिकिड़नि जो इनकार कयूं। न, असांजे अक़ीदे में, असांजे ईमान में मिठे मोहम्मद जा, चओ सुभान अल्लाह। चारई यार दिली मिठे मोहम्मद जा, चारई यार दिली अबा बकर उमर उस्मान अली मिठे मोहम्मद जा। ठरो था भरो था, बस कम ई मुंहिंजो इहो आहे त सुन्नी ठरे दुश्मन बरे। यकीनन तव्हां ठरिया हूंदो ऐं फी कुलूबिहिम मरदुन, जंहिंजे दिल में मर्ज़ हूंदो फज़ादहुमुल्लाहु मरदा, उन्हनि जो बीमारी वधी वई हूंदी, ब्लड प्रेशर हाई थी वियो हूंदनि, सुन्नीअ जो वरी खून माशाअल्लाह ताला ताज़ो थी पियो हूंदो। उम्मीद आहे इंशाअल्लाह ताला ये अल्लाह जा वली, ये गौस कुतुब, हजरत सूरे बादशाह, हजरत पीर से रोजे वारा, हजरत पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी, महबूब जा चारई यार सगोरा, ये सब असां जा अगवान हूंदा। असां इन्हनि जे कढ लगी जन्नत में वेंदा। ॾाढे जो अली। हाणे मां विस कराची रमज़ान शरीफ़ खां अॻु में उते मां हिकिड़ो किताब ॾिठो, ईरान वारनि छपियो आहे, उहो मूंखे ॾेखारियो, मां पाण सां खणी आयो आहियां। उन किताब में लिखियो पियो आहे, अली न हुजे हा त मुहम्मद बि मुहम्मद न थिए हा। सम्झो था अलाए न? चए थो त मुहम्मद जे नबूअत ते अलीअ जो थोरो आहे। मुस्लमान कलमो त भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। बेली ने कलमे जो कसम थी रोज़े सां वेठो आं, जुमातुल वदा पढ़ी थो, सच ॿुधाए त अलीअ ते नबीअ जो थोरो आहे या नबीअ ते अलीअ जो थोरो आहे? तुंहिंजो छा अक़ीदो आहे? कंहिंजो थोरो आहे? चओ नबीअ साईंअ जो। ॾाढे जो कंहिंजो थोरो आहे? मुंहिंजे मोहम्मद करीम ते कंहिंजो एहसान कोन्हे, मुंहिंजे मोहम्मद करीम जो सॼे जहान ते एहसान आहे। लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। क़ुरान थो चवे त ए ईमान वारो, मोहम्मद करीम मां तव्हां ॾे मोकिलियो आहे, मां अल्लाह जो तव्हां ईमान वारनि ते थोरो। अहिड़ी मोहब्बत खां बेशर ख़ुदा बचाए। हज़रत अली ख़ुदि फरमायो आहे त ॿ माण्हू, ॿ शख़्स मुंहिंजे बारे में तबाह थींदा। या अली कहिड़ा?
पाण फरमाए था मुहिब्बुन मुफरितुन व मुबग़िज़ुन मुफरितुन, उहो भी मुंहिंजे बारे में तबाह थींदो जेको मां अलीअ सां बुग़्ज़ रखंदो आहे, ऐं पाण फरमाइनि था उहो भी तबाह थी वेंदो आहे जेको मुहबत में इहा दावा करे जेका शरीयत में हलाल ई न हुजे, हद खां चाढ़े ॻाल्हि मथे करे। मौला अली शेर ख़ुदा फरमाए थो ॿई तबाह ई बर्बाद थींदा, मां मुहम्मद जो ग़ुलाम आहियां, नबी जो ग़ुलाम। चओ चओ कंहिंजो ग़ुलाम आहे? नबी जी ग़ुलामी त सभु कुझु आहे न साईं। सिद्दीक़ भी नबी जो ग़ुलाम आहे, फारूक भी नबी जो ग़ुलाम आहे, हज़रत उस्मान भी नबी जो ग़ुलाम आहे, हैदर करार भी नबी करीम जा ग़ुलाम आहिनि। सभिनि जे मथां थोरो आहे त मुंहिंजे आमना जे लाल जो आहे। हा या न अदा? अहिड़ी मोहब्बत खां बि ख़ुदा बचाए। अली शान वारो ज़रूर आहे, पर सभु शान अलीअ खे मुहम्मद जे सदके मिलियो आहे। अदा जेकॾहिं अली ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवे हा त इहो शान मिले सा? अलीअ खे शान ई त हितां मिलियो जो चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। शेर ख़ुदा जी विलादत बैतुल्लाह जे अंदर थी थिए। हिकिड़े वहाबीअ किताब में लिखियो आहे नऊज़ बिल्लाह त काबो को मेटर्निटी होम हो छा, काबो को व्यम घर हो छा? भाई समझो था लाए न, काबो आ व्यम घर त वाकई व्यम घर कोन्हे को, पर तूं पाण ते क्यास न कर त तूं ॼमंदो आ त तुंहिंजे घर में किन जा ढेर थी वेंदा आहिनि, दायूं तरायूं भरे गिन कढंदियूं आहिनि, कपहनि जा सेरनि जा सेर बोजादा, मिटी तंहिंखां अलावा गरम पाणी तंहिंखां अलावा पोइ बि घर मां कलाकनि जा कलाक बदबू कान वेंदी आहे। इहो तुंहिंजे मुंहिंजे ॼमण जो ख़्यालु आहे, पर ख़ुदा जो कसम आहे शेरे ख़ुदा अल्लाह ताला हुनखे अहिड़ो पाक बणायो आहे जीअं जो दुनिया जे तख़्ते ते आयो आहे त अम्मा बि पाक आहे त अली बि पाक आहे। न का अम्मा खां गंदगी ज़ाहिर थी आहे, न का शेरे ख़ुदा खे गंदगी लॻल आहे। जन खे अल्लाह पाक कंदो आहे, अबा उन्हनि जो इंतज़ाम कंहिंजे हथ में आहे? चओ ख़ुदा जे हथ में आहे। पोइ जे ख़ुदा जे हथ में आहे त मुला तूं छो थो सड़ी पियो? शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला नो उहो फज़ीलत वारो आहे। शेख सादी चवंदो आहे कसेरा मुयसर न शुद ई सआदत बकाबा विलादत बमस्जिद शहादत। अहिड़ी नेकी कंहिंखे कान मिली जो ॼमे त बैतुल्लाह में, जे वरी शहीद थियो आहे त कूफे जे जामिया मस्जिद में नमाज़ पढ़ंदे। शेर ख़ुदा अल्लाहु अकबर करे नमाज़ ते बीठो आहे, ओॾो इब्न मुलजम हज़रत अलीअ ते तलवार जो वार कयो आहे। नबी करीम फरमाईंदा हुआ त दुनिया में बदबख्त बजणा आहिनि। असहाबन चयो या रसूल अल्लाह उहे बदबख्त कहिड़ा आहिनि? पाण फरमाए था पहिरो पहिरो बदबख्त उहो आहे जंहिं सालिह नबीअ जी ॾाचीअ खे क़त्ल कयो। समझो था लाए न? हज़रत सालिह अलैहिस्सलाम खे जेको मोजज़े मां ख़ुदा जबल मां ॾाची ठाहे ॾिनी हुई, पाण फरमाए था अल्लाह जो बि फरमाए थो वॾे खां वॾो बदबख्त हिकिड़ो उहो माण्हू आहे जंहिं सालिह जी ॾाचीअ खे शहीद कयो। ऐं ॿियो हज़रत अलीअ जे ॾाढ़ीअ मुबारक ते रसूलुल्लाह हथ रखियो आहे। ओ अली बदबख्त ॿियो उहो आहे जेको हिन तुंहिंजे ॾाढ़ीअ मुबारक खे रत सां रंगींदो। छा कंदो? रत सां तुंहिंजी ॾाढ़ीअ खे रंगींदो। बदबख्त ॿियो उहो आहे उन इब्न मुलजम हज़रत अली शेर ख़ुदा खे मथे मुबारक में तलवार हई आहे, तलवार जो हई आहे त मथे मां रत जो वड़ो आहे त ॾाढ़ी मुबारक मां पाणी हेठि वहे पियो, रत वहे पियो। पाण चवनि था अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे मुहम्मद करीम मुंहिंजे ॾाढ़ीअ ते हथ रखी चया हा प्यारा अली तुंहिंजी ॾाढ़ीअ खे जेको रत सां रंगींदो सो बदबख्त हूंदो। मुंहिंजे नबीअ जे सदके शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे शहादत मिली आहे। घर ख़ुदा जे में ॼमे, घर ख़ुदा जे में शहीद थिए। मुंहिंजा अदा अॼुकल्ह जो मवाली ॼमे सैनिमा में, मरे वरी मकान में। हुबदार वरी हैदर जो। अलाह पनाह ॾे जो आमीन, ॾाढे जो आमीन। अलाह सी जल माई वञे वीचारी फिल्म ॾिसण, ओ गौर हारी पोयनि ॾिहाड़नि में आहे त फिल्म जी शौक़ीन, उते वञे ख़बर कान होॾो फिल्म पियो हले, होॾो वठी ॿार ज़ोर भरे। ख़ैर जो मुंहिंजा अदा कई वाक़िया थिया जो सैनी माण्हुनि जे अंदरि माइनि ॿार ॼणा। हाणे उहे कहिड़ो इस्लाम जो थंभो मथे खणंदा। अलाह साईं जल जलालू अमन वालू शल तव्हां असांखे हैदर करार जो सचो मुरीद बणाए, उनजे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हक़ चार यार यार। अड़े अलीअ जा हुबदार, अलीअ जो मसलक त इहो आहे त
त जंहिंखे मुहम्मद अॻिते कयो आहे अली उन सां गॾु आहे। उहो बच्चो ॼाओ ई कोन्हे जेको अबू बकर खे हटाए, अली हुनजो हामी हुजे पोइ केरु हुनखे हटाईंदो। अली थो चए मां बि नाजाइज़ हिमायत कान कई आहे, मां हिन पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हो त मुस्तफ़ा अबू बकर खे मुसले ते पाण बीहारियो। अलाह ताला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। हिन भलारे जुमे जे सदके ख़ुदा बीमारनि खे शफ़ा अता फरमाए। अलाह ताला कर्ज़नि जा कर्ज़ दूर फरमाए। ख़ुदा तबारक व तआला तव्हां असांखे बाक़ी रमज़ान जे ॾिहाड़नि में